फरीदाबाद में एक ॾींहुं अॻु पहिरियां टाउन कराची मलिक रियाज़ जे फर्ज़ंद अली रियाज़ जे तरफ़ां ऐं शहबाज़ चाचर जे तावन सां फरीदाबाद लॻी ॻोठ फेज़ में चांडियो में बाहि मुतासिर वटि पहुची 5 ट्रकूं खणाया, जंहिंखां फोत थियल ॿारड़ी जे वालिद इमामदीन चांडियो खे हिकु ट्रक मुकमल उन जे हवाले कयो ऐं 3 ट्रकूं उते बाहि मुतासिर वटि विरासत कई, जंहिंमें मर्द ऐं औरतुनि खे 2 दफ़ा विरासत कई ऐं हिकु ट्रक फरीदाबाद लॻ ॻोठ बुखेड़ा माछीअ में कुझु ॾींहं अॻु बाहि लॻी। बुखेड़ा माछीअ में कुझु ॾींहं अॻु बाहि लॻी, उन ते असां सां राब्तो करे उते बि 300 बाहि मुतासिरिन ख़ानदाननि खे खाधे पीते जो राशन तक़सीम कयो वियो, जंहिंमें तक़रीबन 6000 जो सामान हुयो। शहबाज़ चाचर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कल्ह असांजे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते ग़लति इल्ज़ाम हवा आहिनि, में का बि सदाकत नाहे, असां ते बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। जंहिंखां पोइ असिस्टेंट कमिश्नर मेहड़ फ़हीम लाखिर ऐं ॿियो अमलो बि मौजूदु हुयो। जंहिंखां पोइ ॻोठाणनि ॻाल्हाईंदे चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं मलिक रियाज़ साहिब ऐं शोबान चाचर जा, जंहिं असां बाहि मुतासिरिन वटि पहुची असांजी सार लधी। असां दुआगो आहियूं, अल्लाह पाक उनखे अजर ॾींदो। असांजे मलिक रियाज़ ऐं शोबान चाचर मोकिलिया, हुनजी वॾी महिरबानी वञे जंहिं असां ते हेॾा थोरा कया आहिनि, सामान ॾिनो आहे। तव्हांजे ॻोठे करे बाहि लॻी? असांजे ॻोठे चोथों ॾींहुं बाहि लॻी। कहिड़ो ॻोठु आहे? पखेड़ा माछी। असां कल्ह खां वठी हिते आया आहियूं दादूअ में बेहड़ में फैज़ मोहम्मद ॻोठु कल्ह वियासीं, जिते इहो कज़ियो थियो आहे, जिते इहो वॾो नुक़सानु थियो आहे, ख़बर पई असांखे त इहो मलिक रियाज़ साहिब जी तरफ़ां ऐं उनजो पुटु अली रियाज़ साहिब जी तरफ़ां राशन वठी आया आहियूं कराची खां असां हिते मुतासिरीन में विराइण जे लाइ। कल्ह असां सॼो ॾींहुं फैज़ मोहम्मद ॻोठ में हुयासीं, उते जेतिरा बि माण्हू हुया ॻोठ में, जेतिरा बि माण्हू हुया उन सभिनी खे असां राशन ॾिनो आहे। ऐं जेको आहे जेका जंहिंजे घर कज़ियो थियो आहे, अलाह साईं उनखे सब्र ॾींदो। असां उनजी पूरत त नथा करे सघूं, पर जेका राशन वठी आयासीं उहो सभु उते विरायो असां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।